बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो अदीम मल्ला ऐं मुंहिंजो तालुक़ु मीडिया 360 कम्युनिकेशन सां आहे। पाण डिजिटल मार्केटिंग कड़े खे अॻिते वधाईंदे अॼु जेको नओं टॉपिक अव्हां लाइ खणी आयो उहा वेब टीवी। अच्छा, वेब टीवी ते ॻाल्हाइण खां पहिरियां कुझु शयूं मां अव्हां सां क्लियर करणु चाहियां थो। घणा दोस्त सम्झंदा त सिर्फ़ु पाण सोशल मीडिया ते वेही कमेंट्स करे शेयर करे ऐं कुझु ॻाल्हियूं करे पैसा कमाईंदासीं। पैसो कमाइण एॾो आसान न हूंदो आहे, उन ते कमु करिणो पवंदो आहे, महिनत हूंदी आहे, हिकिड़ो मुसलसल हिकु ट्रेनिंग हूंदी आहे, पढ़ाई हूंदी आहे, रिसर्च हूंदी आहे, हिकिड़ो स्किल हूंदो आहे। हाणे तव्हांखे न को वीडियोग्राफी अचे थी, न को फोटोग्राफी अचे थी, न को तव्हांखे डिज़ाइनिंग अचे थी, न को तव्हां मार्केटिंग अचे थी। अव्हां सिर्फ़ु कमेंट्स करे शेयर करे पैसा था कमाए सघो। उन लाइ बहितर आहे त तव्हां कुझु सिखो, शयुनि खे ऑपरेट करणु सिखो, शयुनि खे हलाइणु सिखो, वीडियो कीअं ठहंदो आहे, अपलोडिंग कीअं थींदी आहे, वीडियो पंहिंजा ठाहियो, परा चोरी न कयो, उन खां पोइ ई तव्हां कमाए सघो था। बाक़ी जेके दोस्त चवंदा सिर्फ़ु असां वेही कमेंट्स कयूं, फेसबुक ते सिर्फ़ु असां यूज़ कयूं ऐं टेक्निक आहे इस्तेमालु न कयूं ऐं वेही असांखे पैसा मिलनि, त इहो इम्पॉसिबल आहे। अव्हां ड्राइवर त आहियो पर बस स्टॉप ते वञी वेहो था, का गाॾी हलायो कोन, गाॾी हलाईंदो तव्हां कुझु पैसा मिलंदा न। बराए महिरबानी कुझु सिखो, इन फील्ड में कुझु सीरियस थियो। बाक़ी हवालनि सां ॻाल्हियुनि सां कुझु न मिलंदो। मीडिया त भले इस्तेमालु कयो, पर उहो टेक्निक कहिड़ी आहे। फेसबुक ते हिकिड़ो वसी फील्ड आहे, यूट्यूब हिकु वसी फील्ड आहे, जिन में लखे माण्हू कमु कनि पिया, लखे रुपया माण्हू कमाइनि पिया। सीरियस थियो, कुझु सिखण जी कोशिशि कयो। बाक़ी सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां या कमेंट्स करण सां या कंहिंखे तनक़ीद करण सां कुझु हासिलु न थींदो। अच्छा, अॼु पाण जेको मेन मौज़ू आहे उहा वेब टीवी। वेब टीवी पाकिस्तान में जेके ऑपरेट कनि पिया, अमूमन साॻाई माण्हुनि जेके इलेक्ट्रॉनिक टीवी हलाइनि पिया, जंहिंमें जियो आहे, हम टीवी आहे, ARY आहे, ऐं रैंकिंग साॻी आहे जेका टीवी वारनि जी आहे, जंहिंमें पाण फस्ट नंबर ते पंहिंजो जियो टीवी आहे, सेकेंड ते ARY आहे ऐं थर्ड ते हम टीवी आहे। हाणे पाण हिन जी इनकम जी ॻाल्हि कंदासीं त जियो जी अमूमन तक़रीबन 5 खां 6 करोड़ रुपया उहो पंहिंजो सिर्फ़ु यूट्यूब मां कमाईंदो आहे। सिर्फ़ु वेब टीवी जेको हुनजो आहे कमाईंदो आहे। हम टीवीअ जो तक़रीबन अमूमन 2 खां 2.5 करोड़ जो आहे ऐं ARY तक़रीबन 1 करोड़ 60 लख खां वरी 2 करोड़ ताईं आहे। अच्छा, वेब टीवी हलंदो कीअं आहे, उनजो प्रोसेस कीअं हूंदो आहे। अच्छा, वेब टीवी पाण चऊं कंहिंखे त थोरो माना इन सम्झण जी कोशिशि कंदासीं। वेब टीवी उहो न आहे जेको अव्हां फेसबुक ते को पेज क्रिएट करे या फेसबुक ते अव्हां को अकाउंट क्रिएट करे उनखे तव्हां वीडियो अपलोड कयो, ईअं न हूंदो आहे। फेसबुक अलॻि आहे, यूट्यूब अलॻि आहे, ट्विटर अलॻि आहे, इंस्टाग्राम अलॻि आहे, व्हाट्सएप अलॻि आहे। वेब टीवी पाण उनखे चवंदा जंहिं प्रॉपर तव्हांखे हिकिड़ो डोमेन रजिस्टर्ड हुजे। डोमेन पाण जेको वेबसाइट ते गूगल खां तव्हां करायो या माइक्रोसॉफ्ट खां करायो, हिकिड़ो मुकमल नालो हुजे, तव्हांखे परचेसिंग हुजे, उन सां गॾोगॾु अव्हां पेमरा खां लिस्ट बि हुजे, रजिस्टर्ड बि, उन खां पोइ तव्हांजो थींदो वेब टीवी। घणा दोस्त इहो कमु कनि पिया, फेसबुक ते नंढा अकाउंट ठाहे, नंढा पेज ठाहे ऐं चवनि पिया असांजो टीवी आहे। इहो टीवी न, इहो तव्हां हिनखे फेसबुक टीवी चई सघो था, यूट्यूब टीवी चई सघो था, चैनल चई सघो था, पर इहो तव्हां वेब टीवी न आहे। अच्छा, वेब टीवी लाइ तव्हांखे छा छा करणु घुरिजे। सभ खां पहिरियों तव्हांखे 2 खां 3 सुठियूं कैमराऊं हुजनि, उनखे ऑपरेट करण वारा माण्हू हुजनि, टेक्निकल तव्हांखे टीम हुजे, नंढो तव्हांखे स्टूडियो हुजे, ऐं जंहिं बि फील्ड में कमु कयो, जंहिं बि सब्जेक्ट ते कमु कयो, उहो तव्हां पहिरियां डिज़ाइन मीन्स के आइडिया खणी सोचे अचो तव्हांखे करिणो छा आहे। तव्हांखे सिर्फ़ु स्पोर्ट्स करिणो आहे त उन ते कमु कयो, तव्हांखे को बिज़नेस जे हिसाब सां चैनल हलाइणो त उन ते कमु कयो, एंटरटेनमेंट आहे उन ते कमु कयो, ड्रामनि ते कमु कयो, फिल्म ते कमु कयो। हिकिड़ो मिक्स तव्हां न खणो त मीन्स के हिकिड़ी खिचड़ी जेको चइबो आहे, खिचड़ी पचाइणु, कॾहिं तव्हां स्पोर्ट्स ते हलिया था वञो, कॾहिं तव्हां एजुकेशन ते हलिया था वञो, कॾहिं तव्हां ड्रामो था ठाहियो, कॾहिं तव्हां फिल्म था ठाहियो, इहो तव्हांजो चैनल कॾहिं कामयाबु न थींदो। सभ खां पहिरियां सोचो तव्हांखे करिणो छा आहे ऐं कंहिं टॉपिक ते तव्हांखे चैनल हलाइणो आहे, ठाहिणो आहे। अच्छा, वेब टीवी लाइ त सभ खां पहिरियों डोमेन तव्हां परचेस कयो, पोइ 3 साल लाइ हुजे, 10 साल लाइ हुजे, 15 साल लाइ हुजे, उहो रजिस्टर थिए, हिकु प्रॉपर टीम हुजे, 3 खां 4 कैमरा हुजनि, हिकिड़ो सुठो स्टूडियो हुजे, उन खां पोइ तव्हां भले कमु शुरू कयो। अच्छा, वेब टीवी खां पोइ जेके असांजा जेके सोशल ब्लेड्स आहिनि, जेके सोशल मीडिया जा जेके सपोर्ट आहिनि, जंहिंमें फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, भले तव्हां उन ते पंहिंजा वीडियो शेयर कयो, उहा तव्हांजी अर्निंग अलॻि थींदी। वेब टीवी जेका पाकिस्तान जे अंदरि हिन महिल सिस्टम हले पियो आहे, 2019 जे लास्ट जे डिसंबर में ॻाल्हि ॿोल थी त पेमरा तरफ़ां के नवां उसूल ऐं ज़ाब्ता तयारु थी रहिया आहिनि, जेके जीअं टीवी जे मथां ज़ाब्ता लॻनि पिया, ईअं वेब टीवी ते बि लॻंदा। हाणे दोस्त जेके नवां आहिनि, जिन हाणे ॾिसनि पिया त मीडिया जो हिकिड़ो उरूज जेको इलेक्ट्रॉनिक ऐं वेव्स जे थ्रू जेको सिस्टम हूंदो तमामु घटिजी रहियो आहे। हाणे सॼी दुनिया या त लैपटॉप ते अचे पई या त मोबाइल ते अचे पई। हाणे पाण ॻाल्हि कंदा वेब टीवी। वेब टीवी सर्च अगरि पाण को बि चैनल पाकिस्तान में थिए थो त उनजी एॾी का ख़ासि इनकम न आहे। अगरि पाण ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जे अंदरि को वीडियो रखूं था, पाण खे 10 लख माण्हू ॾिसनि पिया, 10 लख माण्हू पाण ॾिसंदा, हुन अमूमन जेको पाण खे रेवेन्यू मिलंदो, छिके को 70 खां 80 हज़ार मिलंदो।
पर अगरि इहे 10 लख माण्हू पाण खे ऑस्ट्रेलिया में ॾिसंदा अमेरिका में ॾिसंदा त असांजो रेवेन्यू जेको आहे सो 100% वधी थींदो। त कोशिशि कयो कंटेंट अहिड़ो हुजे जेको असां सॼी दुनिया लाइ ठाहियूं, सॼी दुनिया लाइ हिकिड़ो पैगाम हुजे। कोशिशि कयूं त सियाहत ते पाण घणो कमु कयूं, एजुकेशन ते पाण घणो कमु कयूं, स्पोर्ट्स ते पाण घणो कमु कयूं। ऐं हिकिड़ो नओं ट्रेंड हले पियो जेको फूड आहे, फूड ते तमामु घणो माना कमु हले पियो, ट्रेवल ते घणो हले पियो, स्विमिंग ते घणो हले पियो, स्पोर्ट्स ते घणो हले पियो। शयूं अहिड़ियूं कयूं जेको असां कंहिंखे टेक्निकल असां कुझु सेखारियूं, कुझु हुनखे ट्रेनिंग ॾियूं। त ॿाहिरियां अगरि ज़बान हाणे तव्हां ॾिठा हूंदा घणा अहिड़ा वीडियो, नंढड़ा ॿार जेके झंग में वञनि था, झंग में वञनि था ऐं ज़मीन खोटनि था, उन में हिकिड़ो महल नुमा घर ठाहिनि था। हाणे इहो वीडियो ठाहिण में घटि 90 खां 100 ॾींहं लॻंदा, पर असां उहो वीडियो सिर्फ़ु ॾिसूं था 3 खां 4 मिंट में। ऐं तव्हां इमेजिन कंदो त हुन जा व्यूज़ हूंदा आहिनि, उहे 8 खां 10 करोड़ माण्हू ॾिसंदा आहिनि। उहो वीडियो हिकु ॾींहं में न ठहंदो, उन वीडियो ठाहिण लाइ हिकिड़ो आइडियाज़ हूंदा आहिनि, कैमरा वर्क हूंदो आहे, वॾी टीम हूंदी आहे, वॾी महिनत हूंदी आहे, जुस्तजू हूंदी आहे। 60 खां 70 ॾींहं में हिकिड़ो वीडियो तयारु थींदो आहे, पर उहा जेका महिनत 60 खां 70 ॾींहं जी महिनत हूंदी आहे उनखे सालनि ताईं इनकम ॾींदी रहंदी आहे। अच्छा, सिंध अंदरि अगरि पाण ॻाल्हि कयूं त मुकमल जेको वेब टीवी या वेब ते जो कमु थिए पियो, सभ खां बहितरीनु कमु आहे पंहिंजी अख़बार वारनि जो, जेका अली साहब जी कोशिशि आहे। उन में वीडियो बि आहे, ब्लॉग बि आहे, सॼी अख़बार तव्हांखे ब्लॉग में जी सूरत में तव्हांखे मिलंदी। ऐं अवामी आवाज़ मुंहिंजे ख़्याल में थी सघे अवामी आवाज़ हिकु वेब टीवी स्टार्ट कयो। ऐं उनखे अलावा मां काफ़ी दोस्त अचनि पिया, इन ते कमु कनि पिया, कुझु सोचनि पिया। सुठी फील्ड आहे, तव्हां बि अचो इन ते कमु कयो, पर कमु करण खां पहिरियां पंहिंजा आइडियाज़ क्लियर कयो, पंहिंजी एस्टिमेट लॻायो त घणो ख़र्चु आहे, घणियूं शयूं आहिनि। ऐं वेब टीवीअ खे सम्झी छॾियो त उहो यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर इन खां अलॻि शइ आहे। वेब मीन्स के तव्हांखे पंहिंजी वेबसाइट जो डोमेन परचेस करिणो पवंदो, उन जे मथां कमु करिणो पवंदो, उन लाइ तव्हांखे पैसा ख़र्चु करणा पवंदा, महिनत करणी पवंदी, उन खां पोइ तव्हां कमाइणु शुरू कंदो। सो जिन बि दोस्तनि खे वेब टीवी बारे में वधीक का ॼाण खपे, वधीक इंफॉर्मेशन खपे, असां हाज़िर आहियूं, टेक्निकल सपोर्ट बि उन कंदासीं, ऐं जेको असांजो हाल आहे उन लाइ वेठा। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube and never miss any update.